अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विथ नसीर गोपांग में मां सभिनी खे चऊं था भली कार। ऐं अॼु जो ॾींहुं जेको आहे सुप्रीम कोर्ट जा जीअं ईद जे मोकिलण खां पोइ ताला खुलिया ऐं मुख़्तलिफ़ जेके साइल हूंदा आहिनि, जंहिंजा केस लॻल हूंदा आहिनि, उहे जॾहिं अदालत पहुता त उन्हनि खे उते इहो इतला मिलियो त कोर्ट रूम नंबर 1 जेको आहे, जंहिंमें 12 मुख़्तलिफ़ केसनि जी ॿुधणी थियणी हुई ऐं उन्हनि बेंचनि जी सरबराही करे रहियो हो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान। सो उहे न अची सघिया। न अचण जो कारण इहो ॿुधायो वियो त उन्हनि खे बुखार बि आहे ऐं थोरो ज़ुकाम बि आहे, उनजे करे उहे न अची सघिया ऐं उनजे करे उहे केस जेके आहिनि न हली सघिया। जंहिंखां पोइ खोड़ क़िस्म जूं ॻाल्हियूं थियनि पियूं त चीफ साहिब जी अचानक तबियत कीअं ख़राब थी। बहरहाल कंहिंजी बि थी सघे थी, अलाह ताला उनखे सिहत ऐं वरी जमार अता करे, उहा न थी सघिया। सुभाणे बहरहाल पंजाब में इलेक्शन कराइण जे हवाले सां सुप्रीम कोर्ट जो जेको हुकुम आहे, फ़ैसिलो आहे, उन केस जी जेका आहे हेयरिंग थियणी आहे। सो सुभाणे ॾिसूं था त हीउ ॾींहुं ॾाढो अहम आहे। सुभाणे चीफ साहिब जेके आहिनि उहे अचनि था कोर्ट, या न ऐं जेकॾहिं अचनि था त उनखां पोइ जेको आहे पंहिंजे हुकुम ते अमल दरामद कराइण जे हवाले सां उन्हनि जी छा हिकमत अमली हूंदी, कहिड़ी डायरेक्शन हू जेका आहे उहे पास कंदा, अॼु जे प्रोग्राम में असीं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु असां उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त अॼु क़ौमी असैम्बली जो जेको इजलास थियो आहे उनमें जेके तक़रीरूं थियूं आहिनि, वाज़े अंदाज़ में इहो ॿुधायो वियो आहे त पार्लियामेंट सुप्रीम इदारो आहे ऐं पार्लियामेंट जेके डिसीशन करे थी सभिनी इदारनि खे उहे क़बूल करणा पवंदा। ख़ासि तौर ते पार्लियामेंट जेका कानून साज़ी करे पई उन ते बि सभिनी खे अमल करणो पवंदो ऐं पार्लियामेंट जो ई कमु आहे कानून साज़ी करणु। उन सिलसिले में केर बि उन्हनि खे रोके नथो सघे, न ई उन्हनि जी कानून खे केरु रद्द करे सघे थो। उन सां गॾोगॾु वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ़ साहिब जी सदारत हेठि इत्तेहादी पार्टियुनि जो अहम इजलास बि थियो, जंहिंमें समूरनि इत्तेहादी पार्टियुनि जे अॻवाननि शिरकत कई ऐं उन इजलास खां पोइ जेको बयानु जारी कयो वियो वज़ीर आज़म जे तरफ़ां, उनमें वाज़े तौर ते इहो ॿुधायो वियो आहे उन बयान में त इलेक्शन जेका आहे उन जे हवाले सां 3 रुकनी बेंच जो जेको फ़ैसिलो आहे उनखे पार्लियामेंट रद्द करे चुकी आहे, क़बूल नथा कनि हू। ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहिब जो वाज़े इहो चवणो हो त मौजूदा जेके असेंबलियूं आहिनि उन्हनि जी आइनी मुदत 13 अगस्त ताईं आहे। 13 अगस्त ते आइनी मुदत पूरी थींदी, जंहिंखां पोइ उहे तहलील थी सघनि थियूं, टुटी सघनि थियूं ऐं उनखां पोइ अक्टूबर या नवंबर में वञी इलेक्शन थी सघे थी। इट मीन्स कि उन्हनि वाज़े तौर ते इहो चयो आहे त 14 मई ते जेको इहो हुकुम आहे पंजाब में इलेक्शन कराइण जे हवाले सां उन ते अमल नथो थी सघे। सो अॼु जे प्रोग्राम में उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿई इदारा जेके आहिनि डिघे अरसे खां आम्हूं साम्हूं आहिनि, पार्लियामेंट ऐं सुप्रीम कोर्ट, ऐं आख़िर फ़तह कंहिंजी थींदी, पार्लियामेंट जी या सुप्रीम कोर्ट जी। माज़ी में त असां ॾिठो आहे त सुप्रीम कोर्ट चूंडियल वज़ीर आज़मनि खे घर भेड़ो करे छॾींदी आहे ऐं हिन भेरे छा थींदो, हिन भेरे बि मुख़्तलिफ़ जेके इहे ऑडियो कॉल्स वग़ैरह पब्लिक थियूं आहिनि उनमें त डायरेक्शन ॾिनी पियो वञे, सहूलियतकार उन्हनि जा मौजूदु आहिनि, उहे अॻूणा चीफ जस्टिस आहिनि जेके ॿुधाइनि पिया त 2010 में कीअं थियो हो, मतिलबु यूसुफ रज़ा गिलानी साहिब खे कीअं नाहिल कयो वियो तौहीन अदालत केस में, या ताज़ो तनवीर इलियास साहिब जेके आहिनि आज़ाद कश्मीर जा वज़ीर आज़म, उनखे कीअं तौहीन अदालत केस में घर भेड़ो कयो वियो आहे। सो अहिड़ा सहूलियतकार हिकिड़ा ॾींहं ज़ाहिर थियनि था जंहिंजो टेलीफोन कॉल अचनि थियूं। ॿिया खोड़ अहिड़ा चयो पियो त ॿिया बि सहूलियतकार आहिनि मुख़्तलिफ़ इदारनि मंझां जेके अञा पब्लिक कोन था थियनि या उन्हनि जो फ़ोन कॉल वग़ैरह पब्लिक कोन था थियनि, पर उतां बि डायरेक्शन ज़रूरु अचनि थियूं पियूं। सो हाणे ॾिसणो इहो आहे त हीअ इदारा जेके आहिनि उहे डायरेक्शन्स ते हलंदा या आइन ऐं कानून मूजिबि हलंदा। सो अॼु जे प्रोग्राम में असीं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर लाहौर मंझां सीनियर सहाफ़ी ऐं तज़ा निगार आहिनि इमदाद सुमरो साहिब, उहे असां टेलीफोन लाइन ते इमदाद साहिब तमामु घणी महिरबानी ऐं असांखे वक़्तु ॾिनो ऐं खोड़ मामला आहिनि जेके असां सम्झणु चाहींदासीं। पहिरियों त पाण जेकॾहिं अचूं, अॼु जेको इत्तेहादियुनि जो इजलास थियो आहे, हुकूमती धुर जा जेके इत्तेहादी आहिनि, उनखां पोइ वज़ीर आज़म जो जेको हीउ बयानु आयो आहे जंहिंमें वाज़े तौर ते चवनि था त 3 रुकनी बेंच जो फ़ैसिलो क़बूल न आहे ऐं अदालत जेका आहे उनखे पंचायत न बणजणु खपे ऐं पार्लियामेंट जा जेके फ़ैसिला आहिनि उन्हनि जो एतिराम करणु खपे ऐं अक्टूबर या नवंबर में ई इलेक्शन थी सघे थो। मतिलबु वाज़े पैगाम आहे त 14 मई खे मां विसारे छॾियो ऐं सुभाणे इन केस जी ॿुधणी बि रिथियल आहे। सो कीअं था ॾिसो सूरत हाल खे? ॾिसो, हाणे मामिलो जेको आहे बिल्कुलु आख़िरी मल आहे जंहिंखे चइबो आहे पाण सिंधीअ में थियो आख़िरी मल आहे। हाणे हिन में चए थो खटे चए थो वार आहे, उहो त पोइ जी ॻाल्हि आहे, पर जेको हुकूमत पैगाम ॾिनो आहे उहो सख़्तु पैगाम आहे। पार्लियामेंट जो इजलास बि थियो आहे, क़ौमी असैम्बली जो, हुन में बि तकरीबन सख़्तियूं आहिनि। वज़ीर आज़म जेका ॻाल्हि कई आहे उहा बि बिल्कुलु वाज़े आहे। फ़ैसिलो जेको 4-3 वारो मिले वेंदो, 2-3 वारो फ़ैसिलो न मिलंदो ऐं हुकूमत त पहिरें ॾींहं खां हिन बीठी आहे त भई फ़ैसिलो जेको आहे उहो अक्सरियती जेके जज हुआ उन्हनि में ख़ुदि नोटिस जेको आहे उहो दरख़्वास्तूं चूंडियूं कराइण वारियूं उन्हनि मुस्तरद करे छॾी हुयूं। उनखां पोइ फ़ैसिलो या बैंक जेको आहे सॼो कुझु गैर आइनी गैर क़ानूनी आहे। हाणे इन ते इदारा तफ़सील आहे, पर
जेके इंडिपेंडेंट लॉयर्स आहिनि उहे बि इन ॻाल्हि में खे बिल्कुलु तस्लीम कनि था त फ़ैसिलो जेको आहे उहो 4-3 वारो ई आहे। छाकाणि त के बि जज खे बेंच में शामिल करे कढी नथो सघिजे, रज़ाकाराना तौर ते पाण अलॻि थी सघे थो। तो जेके जज 4 जजनि जिन फ़ैसिलो ॾिनो आहे उन्हनि जेके 2 जज आहिनि उन्हनि पाण अलॻि थियण जो ऐलान कयो न हुयो। सो सूरत जेका आहे उहा हाणे थोरो टाइम आहे, सुभाणे वरी अदालत रहंदी, ॾिसो था सुभाणे अदालत छा कंदी। पर उनमें हिकिड़ी ॿी शइ जेका डेवलप थी हुई उहा इहा हुई त वज़ीर आज़म खे इन बुनियाद ते फारिग करण जो सोचियो रहियो थिए त छाकाणि वज़ीर आज़म जी हुकूमत हिकिड़ो बिल जेको फाइनेंस बिल जी हैसियत चई पई वई त उहो बिल मंज़ूर न कराए सघी अरब वारो। जॾहिं फाइनेंस बिल हुकूमत खे मंज़ूर नथो थिए, कॉमिशन जी रद्द करे थी, त पोइ हुन जो मतिलबु वज़ीर आज़म ते एतमाद नाहे रहियो पंहिंजो ईमान जो। उनजे करे वज़ीर आज़म जेको वज़ीर आज़म नथो रही सघे, जैसे मुनीर अख्तर साहब हिन जो इशारो ॾिनो हुयो। त उन लाइ अॼु वरी जेको जेको हिकिड़ो जवाबु आहे उहो ख़तमु करण लाइ अॼु कमीशन जी ॾिठो त तकलीफ़ूं थियूं आहिनि। उन में जेके ॿुधायो वियो त हिकु फाइनेंस बिल न हुयो, हिकिड़ो जेको ख़र्चनि जो जेको आहे बिल हुयो जेको मुस्तरद कयो वियो आहे, रद्द कयो वियो आहे। सो सूरत इंतिहाई जेको आहे संगीन आहे। अॼु बि चीफ जस्टिस साहिब पाण अदालत न विया हुया, सुभाणे बि चीफ जस्टिस साहिब सिर्फ़ु ख़ुशूसी बहस में रहंदा। उन खां सवाइ जेके ॿिया केसिस आहिनि कोर्ट रूम नंबर 1 में उहे बि चीफ जस्टिस साहिब न ॿुधंदा। सो उन में वरी शक इहो आहे त जस्टिस मधुकर साहिब ऐं जस्टिस अतर मिर्ज़ा साहिब उन बेंच में शामिल आहिनि। अॼु बि उन बेंच में उहे शामिल हुआ, उन में चीफ जस्टिस साहिब न आया, उन्हनि जी तबियत ख़राबु हुई। हाणे तबियत ख़राबी में हक़ीक़त आहे न आहे, पर खोड़ सारियूं क्यासारायूं जेके उन में जॾहिं वठनि थियूं। सूरत ॾाढी संगीन आहे। सुभाणे अदालत छा कंदी कुझु नथो चई सघिजे, पर हुकूमत बिल्कुलु वाज़े आहे। हुकूमत अॼु हिकु दफ़ो ॿीहर सुप्रीम कोर्ट जे साम्हूं या सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि जे साम्हूं जेके गैर आइनी गैर कानूनी करार ॾियनि था उन सां पार्लियामेंट खे बीहारियो आहे। ऐं जेका नई शइ मीडिया रिपोर्ट करे थी त इहो इन ॻाल्हि ते गौर कयो थो वञे त 3 शख़्सियतुनि खे तोहिन पार्लियामेंट में पार्लियामेंट जी इस्तेकात कमेटीअ लाइ या पार्लियामेंट अंदरि छॾियो वञे त पार्लियामेंट जो ज़ाहिर हिकिड़ो पार्लियामेंट उन जो अख़्तियार आहे। पर हाणे इशारो जॾहिं वञे थो उहो इशारो सिधो सुप्रीम कोर्ट जे हिकिड़े मोहतरम जज साहिबान ॾांहुं थो वञे। तो सूरत इंतिहाई कशीदा आहे, गंभीर आहे, आख़िरी वेर आहे, आख़िरी मल आहे। ऐं इन आख़िरी मल में ॾिसे त नतीजो छा थो थिए। बहरहाल अंजाम ख़राबु हूंदो मुल्क जो नेशन जी सियासत जो। ऐं उन आख़िरी मल वारो जेको आहे सुभाणे वारो राउंड आहे ख़ासि तौर ते। ऐं मां ॾिठो त साकिब निसार साहिब कीअं फ़ोन करे उनखे माज़ी जा हवाला पिया ॾियनि त यूसुफ रज़ा गिलानी सां छा कुझु थियो 2010 में, या आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म तनवीर इलियास सां कीअं थियो। सलाहकार त उन्हनि जा तमामु घणा आहिनि। सो उनजे करे सुभाणे वारी हेयरिंग जी इंपॉर्टेंस ॾाढी वधी वई आहे। अदालती हुकुमनि ते अमल बि न थियो आहे, सलाहकार सलाहूं पिया ॾियनि। त इम्कानी तौर ते पाण ॻाल्हायूं त छा थी सघे थो, छा वाक़ई नाअहली बि थी सघे थी तोहिन अदालत में, या जेके ऑडियो कॉल्स आयूं आहिनि उनखां पोइ अदलिया खे कुझु सोचणो पवंदो ऐं मे बी बैकफुट ते वञणो पवे। ॾिसो, अदालत वटि अथॉरिटी हूंदी आहे, अख़लाक़ी अथॉरिटी हूंदी आहे, आइनी कानून जी अथॉरिटी हूंदी आहे। अदालत वटि पुलिस फौज या कुझु न आहे हुनजे ज़रिए पंहिंजा फ़ैसिला अमल दरामद कराइनि। हाणे मसइलो हिन वक़्तु इहो आहे त इन अदालत जी अथॉरिटी ख़ासि तौर ते सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस साहिब जेके मोहतरम जज साहिब आहिनि उन्हनि जी अथॉरिटी अगरि ॾिसो त उन्हनि 2 भेरा फ़ैसिलो ॾिनो आहे त चूंडूं करायूं वञनि पंजाब में। हुकूमत न पई मञे। ऐं उन खां पोइ जेको उन्हनि जी ज़ात जे मुताबिक़ जेके शयूं डिस्कस थियनि पियूं उहो माज़ीअ में इन लेवल ते न ॾिठो हूंदो। सब्सिडी अची वञे, अॾु अची वञनि या इन क़िस्म जा जेके मामला मीडिया में डिस्कस थियनि इहो माज़ीअ में न ॾिठो हूंदो। सो हिन दफ़े ही को 2012 न आहे या 2013 न आहे या वरी 2016 या 17 न आहे जो अॼु सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जेका वज़ीर आज़म खे तोहिन अदालत में घर मोकिलण जो ऑर्डर जारी करे उहो ऑर्डर मञियो वञे। मूंखे नथो लॻे उहो ऑर्डर हुकूमत मञे न मञे, उहो ऑर्डर पार्लियामेंट न मञींदी। सो सूरत जेका आहे सुभाणे मुमकिन आहे इन पासे सारे सुभाणे वारे ॾींहं में त ख़ैर तोहिन अदालत लॻाए वज़ीर आज़म खे घर नथो मोकिले सघे, हुनखे प्रॉपर तोहिन अदालत जी कार्रवाई थी या नोटिस थींदा आहिनि। पर जेका सूरत आहे जेका आउं गुज़ारिश कयां पियो त एॾी मुतनाज़ा अदालत खे वज़ीर आज़म खे एॾो इन तरीक़े सां नथी घर मोकिले सघे। ख़ासि तौर ते हिन 2 वज़ीर आज़म पहिरियों नाइल कया विया हुजनि। गिलानी वारो जेको फ़ैसिलो, गिलानी वारी मिसाल जेका हुजनि था त गिलानी खे घर मोकिलण खां पोइ इफ्तिखार चौधरी जी जेका इज़त हुई उहा त ख़तमु थी वई न। उन खां पोइ इफ्तिखार चौधरी साहिब जेके आहिनि उहे जहिड़े नमूने जा जज या जेके माण्हू उन्हनि लाइ तहरीक जिन्हनि हलाई हुई
उहे भी इफ्तिखार चौधरी जी तहरीर जे हक़ में तहरीर कराइण ते शर्मिंदा अवांखे नज़र आया। ॻाल्हि असां अवांजे साम्हूं आहे, उन्हनि जी मिसाल अवांजे साम्हूं आहे। सो उहा सूरत हाल मूंखे नथो लॻे त को अहिड़ो फ़ैसिलो जेकॾहिं सुप्रीम कोर्ट कयो त उनखे सुप्रीम कोर्ट को मञाए बि सघंदी। असल सवाल अथॉरिटी जो आहे। सुप्रीम कोर्ट वज़ीर आज़म खे नाइल करे ऑर्डर जारी करे, पर वज़ीर आज़म चयो कुझु त नथो इन फ़ैसिले खे मञा, त पोइ सुप्रीम कोर्ट छा कंदी? इहो वॾो सवाल आहे। उन पासे शायदि सुप्रीम कोर्ट न वञे। सही। अच्छा, मैं भी चवंदा त ईअं बि थी सघे थो त सुभाणे ज़ाहिर कोर्ट आहे हुनजो इस्तेहकाक आहे, को बि हुकुम ॾेई सघे थी त इहो बि अची सघे थो त भई एतिरा ॾींहं अव्हांखे ॾियूं था, एतिरनि ॾींहंनि में पैसा रिलीज़ कयो, या एतिरनि ॾींहंनि में पॉलिटिकल पार्टियूं पाण में गॾिजी वेही का तारीख़ तय कयो, का डेट बि मिली सघे थी कोर्ट जे तरफ़ां, अव्हांखे लॻे थो इन ते बि ॻाल्हियूं थियनि पियूं? मतिलबु हाणे मूंखे लॻे थो त तारीख़ त शायदि न मिले। मुंहिंजो ख़्याल आहे सुप्रीम कोर्ट वरी इहो चवंदो आहे हेतिरो टाइम आहे, उन में पैसा रिलीज़ कयो। बाक़ी मुज़ाकरात वारो मामलो हुकूमत इनकार करे छॾियो न, छाकाणि हुकूमत इनकार कयो इमरान ख़ान साहिब जे हुन इंटरव्यू खां पोइ, जंहिंमें इमरान ख़ान चयो त पहिरियों असेंबली कयो मई में, उन खां पोइ ॻाल्हियूं करण लाइ ॿियो मूंसां। हाणे दादा हुकूमत त अॼु इनकार करे छॾियो। हुन चयो हाणे इन तरीक़े सां बंदूक या हथोड़े जे ताक़त सां असां मुज़ाकरात न कंदासीं। हुकूमत बिल्कुलु क्लियर इनकार कयो। मुज़ाकरात वारी ॻाल्हि जेका आहे, मुंहिंजो ख़्याल आहे उहा त बिल्कुलु बाब बंदि थी वियो आहे। उहो हुकूमत ख़िलाफ़ न पई चाहे मुज़ाकरात करण लाइ, पर इत्माम हुजत लाइ हुकूमत हिकिड़ी कोशिशि शुरू कई हुई सुप्रीम कोर्ट जी ख़्वाहिश तहत, पर इमरान ख़ान इनकार करे छॾियो। चयो मुंहिंजो त नुमाइंदो ई न आहे सभु कंहिं। इमरान ख़ान चयो मां त चूंड जी तारीख़ खां सवाइ त ॻाल्हि करण लाइ तयारु ई न आहियां। सो मुज़ाकरात वारो मामलो मुंहिंजो ख़्याल आहे चैप्टर क्लोज़ थी वियो आहे। बाक़ी सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले खे मञाइण जी कोशिशि करे सघे थी। शायदि सुभाणे वरी हिकिड़ो नओं ऑर्डर जारी थिए त भई हेतिरनि ॾींहंनि में पैसा रिलीज़ कयो ऐं चूंडूं करायो। उहो हिकिड़ो ऑर्डर ईअं ई हुजे जीअं हुन ॿ टे ऑर्डर आया आहिनि। इन खां मिलाव हाई कोर्ट बि ऑर्डर जारी कयो। सुभाणे मूंखे लॻे थो सुभाणे मामलो जेको आहे उहो हिकिड़ो खां नियम मौजूदु आहे। सुप्रीम कोर्ट चयो हाणे ठीकु आहे, जेकॾहिं चूंडूं नथी थी सघनि त सियासतदान पाण में वेही तइ कनि, अदालत जे मां निकिरी वञे। इहो मुमकिन आहे, जेको बहितरीनु रस्तो आहे चीफ जस्टिस साहिब वटि शुरूअ खां वठी, पर चीफ जस्टिस साहिब उहो रस्तो अख़्तियार या न कयो आहे, मुमकिन आहे सुभाणे अख़्तियार कनि। अच्छा जी, इमदाद साहब, अव्हां चयो न टिनि शख़्सियतनि खे तौहीन पार्लियामेंट जे लाइ उन्हनि खे तलब बि करे सघे थी पार्लियामेंट, ॻाल्हियूं इहे बि हलनि पियूं त मे बि को एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर बि उन्हनि शख़्सियतनि जे ख़िलाफ़ को जारी थी सघे थो ऐं उन्हनि खे वक़्त खां पहिरियों उहिदनि तां हटाए बि सघे थो। सो उनजी केतिरी गुंजाइश आहे? अव्हांजा बि राब्ता रहनि था सीनियर कानूनदाननि सां, या अव्हांजी पंहिंजी सम्झ छा आहे त छा वाक़ई ईअं बि थी सघे थो? न, मुंहिंजो न आहे ख़्याल। इहे इन क़िस्म जा फार्मूला साम्हूं आया हुआ त जे एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर तहत बहाल थिया हुआ फार्मूला तहत बंदयाल साहिब, उन ते उहो वापसि वरितो वञे त उन खां पोइ पंहिंजी जेका ख़तमु थी वेंदी उन्हनि जी जेको जजी आहे या न रहंदा जज। मुंहिंजो ख़्याल आहे त इन पासे हुकूमत न ईंदी, छाकाणि ईअं करण सां वरी जेको लायस मूवमेंट आहे उनखे हुकूमत खे मोड़ ॾियणो पवंदो। हिन वक़्तु इमरान ख़ान ॾाढी कोशिशि कई त लायस मूवमेंट शुरू थिए, पर न थी सघी आहे। हुकूमत जेकॾहिं इन क़िस्म जी का शइ थी त पोइ लायस मूवमेंट शुरू थी सघे थी, छाकाणि त चीफ जस्टिस खे घर मोकिलण खे एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर जे ज़रिए उहो कंहिं बि तौर ते हुनखे केरु बि क़बूल न कंदो। त उनजे करे हुकूमत उन पासे न ईंदी। हुकूमत जे फ़ाइदे में इहो आहे त चीफ जस्टिस साहिब जहिड़े नमूने सां उहो फ़ैसिला कनि था उहे ई कंदा रहनि। हुकूमत चीफ जस्टिस साहिब खे मुतनाज़ा कंदी रहे, हुकूमत जे फ़ाइदे में आहे। वीडियो ऑडियो इहे कहाणियूं साम्हूं अचनि थियूं, उन खां पोइ काफ़ी सारी शयूं क्लियर बि थी वियूं आहिनि थिए छा थियो। तो मुंहिंजो न आहे ख़्याल त हुकूमत अहिड़ो इम्कान फ़ैसिलो कंदी। सही। अच्छा, जेकॾहिं अचूं ही जेके ऑडियोज़ वग़ैरह लीक थियनि पियूं, पहिरियों भेरो कोन्हे, पहिरियां बि थियूं, शौकत तरीन जी हुजे, बुशरा साहिबा जी हुजे, बीबी जी, त गद्दार करार दे दो या तोशा खाना खोड़ अचनि पियूं। ही त ख़ासि तौर ते जेके आहिनि डिक्टेट कीअं कयो थो वञे, ऐं हू जेके ॿिनि औरतुनि जी आई त बाबा ॿिन्हिनि खे बदुआऊं बि मिलनि पियूं ऐं मार्शल आर्ट छो नथी लॻे। एतिरा जेके हैंडलर या सहूलियतकार जेके बि लफ़्ज़ इस्तेमालु थियनि था, उन्हनि जूं बार बार इहे शयूं लीक थियनि थियूं, पर तंहिंजे बावजूदि हुकूमत जी तरफ़ां का ख़ामोशी हिकिड़ी नज़र थी अचे, उन्हनि जे ख़िलाफ़ का इन्वेस्टिगेशन थिए, का कार्रवाई थिए, उहा नज़र न पई अचे। पोइ माण्हू चवंदा जेकॾहिं तव्हां रस्ता न रोकींदव त पोइ इहे ॾुखायूं तव्हांखे ॾिसणियूं ई पवंदियूं। सो हुकूमत एतिरी माना नरमी छो पई इख़्तियार करे इमदाद साहिब उन्हनि धुरियुनि सां? मुंहिंजो ख़्याल आहे हुकूमत नरमी न पई करे, हुकूमत बेवस आहे। असल मसइलो इहो आहे, तव्हां ॾिसो इमरान ख़ान हुजे या इन क़िस्म जी शख़्सियतूं या जेके ऑडियो वग़ैरह आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं का तहक़ीक़ात कहिड़े क़िस्म जो मामिलो थिए थो त अदालत स्टे जारी करे पिया छॾनि न। हाणे इमरान ख़ान जे फॉरेन फंडिंग केस वारे मामले ते खणी खे तहक़ीक़ात करण खां रोके वियो, उन खां अॻु में तोशाखाना वारे मामले ते तहक़ीक़ात करण खां रोके वियो। नैब इमरान ख़ान खे तलब करे थी, अदालत में इमरान ख़ान साहिब खे जेको आहे उहो
हिस्से ॾेई पिछड़नि जे दौरान हाणे नथो तलब करे सघिजे, उनजी हाल खे नथो तलब करे सघिजे, या घटि में घटि हिफ़ाज़त जी ज़मानत ॾेई डिघी तारीख़ ॾेई पिछड़नि। सो हुकूमत खे जेको ही अदलिया वारो मामलो आहे उनजे करे हुकूमत जेको कमु करण खां लाचार आहे, करणु चाहींदी हूंदी। असां ॾिसूं था नवाज़ शरीफ़ या शहबाज़ शरीफ़ या आसिफ़ ज़रदारीअ खां वधीक केरु चाहींदो हुजे त इमरान ख़ान साहिबु जेको आहे मुसीबत में न फासे त उहो जेल न वञे, सभु चाहींदा हूंदा। पर अदालतुनि जो जेको इमरान ख़ान साहिब खे सपोर्ट आहे अदालतुनि जी, उहा सपोर्ट उन्हनि खे बेवस करे वेठी आहे। उनजे करे मुंहिंजो ख़्यालु आहे हुकूमत कुझु करे न पई। तहक़ीक़ात बि करण खां हुकूमत जेका कासिर आहे, जेके ऑडियोज़ आहिनि इहे मुंहिंजी पंहिंजी इंफॉर्मेशन इहा आहे त इन्हनि जी प्रॉपर ट्रांसिट करण खां पोइ उन्हनि खे जारी कयो पियो वञे त जीअं किथे का चहिरी शइ न थिए। हुकूमत पंहिंजी तफ़्तीश तहक़ीक़ात ख़ामोशीअ सां करे थो हिन क़िस्म जी शयूं साम्हूं थी आणे, पर जेसिताईं लीगल एक्शन जो मामिलो आहे, का तहक़ीक़ात तफ़्तीश जेका का JIT ठहे या को कमेटी ठहे, जुडिशियल कमीशन ठहे, उहो आहे त उन में हुकूमत खे ख़बर आहे त जेकर हू उन पासे विया त उन में नाकामी बि थींदी ऐं मामला जेके उहे लय में बि थी वेंदा। हुकूमत मामलनि खे लय में बि करण खां वधीक फोकस थी करे त मामलनि खे मुतनाज़ा बणाइजे, वधि में वधि शयूं जेके आहिनि उन्हनि खे एक्सपोज़ कजे। हुकूमत उन पॉलिसी ते थी हले, मूंखे इहो नज़र पियो अचे। सही, ठीकु आहे इमदाद साहब, तमामु घणी महिरबानी अवां असांखे वक़्तु ॾिनो। इमदाद सुमरो साहब जी ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी, ऐं सुभाणे जो ॾींहुं जेको आहे नो डाउट उहो काफ़ी अहम ॾींहुं आहे। सुभाणे हिन अहम केस जी ॿुधणी आहे, अदालती जेके अहकामात हुकुम आहिनि उन्हनि ते अमल न थियो आहे। हाणे ॾिसणो ई आहे त सुभाणे जेकॾहिं चीफ साहब जी तबियत बहितर थी थिए, जीअं अॼु ॿुधायो त उन्हनि खे ज़ुकाम हो, बुखार हो, उनजे करे हू कोन आया ऐं कोर्ट रूम जो नंबर 1 आहे उनखे कुंडी ॾेई बंदि कयो वियो। सो सुभाणे जेकॾहिं हू अचनि था ऐं इन केस जी ॿुधणी कनि था त पोइ सूरत हाल कहिड़ी थी पैदा थिए, छाकाणि त अदालत पहिरीं इहो चई चुकी आहे त जेकॾहिं पॉलिटिकल पार्टियूं पाण में गॾु नथियूं वेहनि त पोइ घणो कुझु थी सघे थो ऐं अदालती हुकुमनि ते अमल न थियो आहे। उनजे नतीजनि जे हवाले सां सभिनी खे ख़बर हुजणु खपे त उनजा नतीजा कहिड़ा निकिरी सघनि था। सो उहे नतीजा कहिड़ा हूंदा, वरी विच में इहे ऑडियो कॉल्स बि आयूं, सहूलियतकार मौजूदु आहिनि, सहूलियतूं ॾियनि पिया, माज़ी जा जेके केस आहिनि उन्हनि जा हवाला ॾियनि पिया। ताज़ो आज़ाद कश्मीर में जेको प्रेसिडेंट हिकिड़ो क़ाइमु थियो, जेको बि हिकिड़ो अफ़सोसनाक ई आहे त अदालतूं ईअं हिकिड़नि चूंडियल वज़ीर आज़मनि खे घर भेड़ो करे छॾनि। सो उहे सलाहूं बि अचनि थियूं। सो छा थींदो सुभाणे जो ॾींहुं इंतहाई अहम आहे, जेका सूरत हाल जुड़ी उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिते वक़्तु बि मुख़्तसर ब्रेक जो ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं, हीअ जेका समूरी सूरत हाल आहे अञा वधीक तफ़सीलनि उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं, पर मुख़्तसर ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं हींअर सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज़े निगार एजाज़ महर साहब जेके हिन सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। एजाज़ महर साहब, तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। महर साहब, अव्हांखे सम्झणु चाहींदासीं, समूरी सूरत हाल अव्हां जे साम्हूं आहे। सुभाणे जेको इंतहाई अहम केस आहे पंजाब में इलेक्शन जे हवाले सां, हुकूमत खे फंड जारी करणा हुआ, न थी सघिया आहिनि। सुभाणे उन केस जी ॿुधणी आहे। ॿिए पासे शहबाज़ शरीफ़ साहब त वाज़े तौर ते चई छॾियो आहे त इलेक्शन त अक्टूबर ऐं नवंबर में ई थींदा ऐं अदालत खे पंचायत जो किरदारु अदा न करणु खपे या पार्लियामेंट खे मान ॾियणु खपे। सो ऐं 3 रुकनी बेंच जो जेको फ़ैसिलो आहे असीं उनखे क़बूल बि नथा कयूं। सो सूरत हाल केॾांहुं वेंदे अव्हां ॾिसो पिया? ॾिसो, सिधो सिधो हेड ऑन कोलियन आहे ऐं टकराव वारी सूरत हाल आहे ऐं मां सम्झां थो त इन में जेको आहे त अनाउन जो मामिलो आहे, कानून ऐं आइन खां मथां थी करे जेको आहे हर इदारो पंहिंजी बालादस्ती मंझराइण जे चकर में पोइ उहे पंहिंजूं जेके हदूं आहिनि उहे बि ओरहंगींदा पिया वञनि। ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसो त अञा जी हद ॾिसो त जेकॾहिं चीफ जस्टिस साहब खे इहो चयो थो वञे हर फोरम तां, सिविल सोसाइटी बि चवे थी, पार्लियामेंट बि चवे थी, बार काउंसिल्स बि चवनि थियूं, इवन ख़ुदि इमरान ख़ान साहब चयो त बाबा भले फुल कोर्ट ठाहियो, असांखे को एतिराज़ कोन्हे, पर चीफ जस्टिस साहब जेको आहे त उन तरफ़ न पिया वञनि। पंहिंजे 17-15 ॼणनि खे गॾु खणी हलण जे लाइ पाण तयारु कोन्हनि खे, पर मुख़्तलिफ़ुल ख़्याल, मुख़्तलिफ़ नज़रिया रखण वारियूं पार्टियुनि खे जेको आहे उहो चवनि था त 4 कलाकनि जे अंदरि तव्हां फ़ैसिलो करे इतफ़ाक़ राय करे मूंखे ॿुधायो। अच्छा, हिते नंढिड़ो हिकिड़ो सवाल आहे एजाज़ साहब, त इहा अव्हांखे लॻे थो इहा अना आहे हिकिड़े शख़्स जी, या उहो जेको प्रोजेक्ट इमरान ख़ान आहे उनजा जेके सहूलियतकार आहिनि उन्हनि जी प्लानिंग आहे, उन ते अॻिते पिया वधनि?
मुंहिंजो ख़्यालु आहे उन में रिमेनेंट्स त आहिनि जेका लास्ट स्कीम हुई बाजवा साहब जे जेके सहूलियतकार उहे त हे गवर्नमेंट वारा खुलेआम इहा ॻाल्हि चवंदा था वतन पार्लियामेंट जे फोरम ते प्रेस कॉन्फ्रेंसिस में जिते किथे त जेके बाजवा जी जंहिंखे हू बाक़ियात था सॾनि पिया त उहे फैसिलिटेटर वेठा आहिनि मुख़्तलिफ़ इदारनि में मरियम नवाज़ बि इहा ॻाल्हि चई चुकी आहे ऐं ख़ुदि पीपल्स पार्टी वारा बि इहा ॻाल्हि चवनि था ऐं कंहिं न कंहिं हवाले सां जीअं हिन महिल बि क़ौमी असैम्बली जो इजलास हले थो लाइव उन में बि अहिड़ी क़िस्म जूं तक़रीरूं हलनि थियूं त मां सम्झां थो त ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हिकिड़ो रिटन कॉन्स्टिट्यूशन मौजूदु आहे जंहिंमें ट्राइकोटमी ऑफ पावर हिकिड़ी डिसाइड थियल आहे हर शइ जूं हदबंदी थियल आहे उनजे बावजूद बि तव्हां वञी जेको आहे त पंहिंजे हदुनि खां जॾहिं टपी था वञो त डेफिनेटली हर दफ़े तव्हांखे शइ फबंदी न त इफ़्तिखार चौधरी साहब जेको हिकिड़ो जारिहाणो हिकिड़ो जुडिशल एक्टिविज़म शुरू कयो हो अदलिया जी बहाली वारी तहरीक खां पोइ त उन इलाही ग़लति फ़ैसिला कया जंहिंजे करे मुल्क बि सफ़र कयो अरबे डॉलरनि जा ॾंड पिया इलाही इंटरनेशनल सालसी जा मामला उथिया ऐं ख़ुदि हिते आईन ऐं कानून जे हवाले सां जजनि जी भर्ती जे हवाले सां उन में हुन असर्ट कयो हमेशह पंहिंजी बालादस्ती सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जी त हुन हिकिड़े डिक्टेटर वांगुरु कोर्ट हलाई त उहा अजीब इतफ़ाक़ आहे हिन मुल्क जो बदकिस्मती आहे त जंहिं इदारे में जंहिंखे जेको अख़्तियार मिले थो जेको वॾो उहिदो मिले थो त उहो ॿिए कंहिंखे कुझु इंसान ई सम्झण लाइ तयारु कोन्हे को त इहो जेको एटीट्यूड आहे असांजे समाज में ऑलरेडी हिकिड़ो जेको फ्यूडल माइंड सेट आहे हाणे उहो असांजे सोकाल जेके पढ़िया लिखिया ऐं मुख़्तलिफ़ फोरम आहिनि उन्हनि में बि उनजी झलक नज़र थी अचे त इहो जेसिताईं माइंड सेट चेंज ख़तमु न थींदो ऐं जीअं कोर्ट खे हर दफ़े मामिलो फबंदो वियो आहे ऐं हाणे उन्हनि खे पार्लियामेंट जेको आहे त उहो महाडो अटकायो आहे त न इनफ इज़ इनफ वधीक तव्हांजी ॻाल्हि ते न हलिबो ऐं तव्हांजी हर ॻाल्हि जेको आहे त 4-3 जो फ़ैसिलो आहे उहो बि हिकिड़ो पंहिंजी जाइ ते क्राइसिस आहे सुप्रीम कोर्ट में ख़ुदि विरहायल आहिनि जज कंहिंजो मौक़िफ़ कीअं आहे कंहिंजो कीअं आहे त उते बि जहिड़े तरीक़े सां हिकिड़ो डिक्टेटरल वे में हलायो थो वञे मामलनि खे ऐं इहो अॼु जो मसइलो त कोन्हे पाकिस्तान बार काउंसिल गुज़िरियल 5-7 सालनि खां इहे मुतालबा ठहरा उन ऑन रिकॉर्ड आहिनि त आइन में जेको चयल आहे त अख़्तियार सुप्रीम कोर्ट खे आहे सुप्रीम कोर्ट जो मतिलबु समूरनि जजनि ते मुश्तमिल सुप्रीम कोर्ट न की चीफ जस्टिस त ही 1980 में जॾहिं ज़ियाउल तकड़ में रूल्स ठाराया त उन वक़्त जे चीफ जस्टिस जॾहिं भुट्टे साहब खे फांसी मिली त चीफ जस्टिस जी अथॉरिटी जेको आहे त उहो असर्ट करण जे लाइ हिकिड़ा उहो डिक्टेटरल माइंड सेट सां ही रूल्स ठाहिया हुया त उहो रिवायत हलंदी थी अचे त चीफ जस्टिस जेको आहे एज़ ए हिकिड़े वन मैन शो वारी कंदो थो अचे ऐं साथी जजनि खे सीनियर जजनि खे कुझु सम्झे ई नथो न पुछे थो त उन सां इदारा त न हलंदा त डेफिनेटली इहे सभु शयूं जेके आहिनि त हिकिड़ी ज़ाती अना ऐं ख़्वाहिश जी अकासी थियूं कनि पियूं कानून ते हलण वारी त ॻाल्हि कोन्हे जेकॾहिं चीफ जस्टिस जो को इंट्रस्ट न हुयो त वकील बि चवनि पिया सियासतदान बि चवनि पिया सिविल सोसाइटी बि चए पई मीडिया बि चए पई इमरान ख़ान बि चए पियो त फुल कोर्ट छो न ठही माना हुनजो एजेंडा डिफरेंट आहे हाणे जेके वीडियो लीक्स ऑडियो लीक्स आयूं आहिनि त उन में कंहिंजी ससु कंहिंजी ज़ाल छा थियूं ॻाल्हाइनि ऐं डिस्कस थियूं कनि ऐं उन्हनि जे फरमाइशुनि ऐं ख़्वाहिशुनि ते फ़ैसिला थींदा छा हीउ कहिड़ो मुल्क आहे सही ऐं सही पिया चयो त अनाऊं आहिनि या पुठियां जेके ख़्वाहिशात आहिनि उहे आहिनि ऐं जेकॾहिं ॾिसूं त चीफ साहब खे उअं ई 16 सेप्टेंबर ताईं रिटायर थियणो आहे ऐं इहे ठहराव मां ॿुधायो त माज़ी मंज़ूर थींदा रहिया त हीउ वन मैन शो न हुजणु खपे अहिड़ी कानून साज़ी थी आहे त उन्हनि खे वेलकम करणु खपे या पंहिंजा अख़्तियार जेके आहिनि उहे सरेंडर करणु खपनि उनजो वॾो मिसाल आसिफ अली ज़रदारी साहब जो ॾिनो वेंदो आहे त जॾहिं हू सदर थिया त पंहिंजा अख़्तियार उन्हनि पार्लियामेंट खे ॾिना ऐं ख़ासि तौर ते 58(2)B वारो जो अख़्तियार हो असेंबली टोड़ण वारो त अॼु ॾींहुं ते उन्हनि खे तारीख़ यादि पई करे जेकॾहिं चीफ साहब बि अहिड़े कानून खे वेलकम कनि हा प्रैक्टिस एंड प्रोसीजर जेको बिल आयो त अवां नथा सम्झो त उन्हनि जो हिकिड़ी वाह थी आहे या उन्हनि जो सुठनि अखरनि में उन्हनि खे या लफ़्ज़नि में यादि कयो वञे हा ॾिसो इंसाफ़ जी बुनियादी तक़ाज़ा इहा आहे त ॾिसो आइन में जेको 184(3) तहत अख़्तियार आहे उहो फंडामेंटल राइट्स जी वायोलेशन यानी कि मिसिंग पीपल जो मसइलो थो थिए उन ते तव्हां नोटिस वठो तव्हांजो हक़ आहे ठहे थो ऐं तव्हां एट लार्ज जनरल पब्लिक खे अफेक्ट करण वारो गवर्नमेंट जो को अहिड़ो डिसीजन आहे उन में तव्हां वठो ठीकु आहे उहो बिल्कुलु ठहे थो पर ही ट्रप खाई जेको आहे त जॾहिं पंजाब लाहौर हाई कोर्ट में मामिलो हले थो पेशावर हाई कोर्ट में मामिलो हले थो त तव्हां भुल खाई अची 184 त अॼु पंजाब में जेको आहे इलेक्शन सिर्फ़ु छो ॻाल्हि इहा त छा केपी में 90 ॾींहंनि जो कानून छो नथो लागू थिए
त पंजाब में ही त सिधी सिधी हिकिड़ी पॉलिटिकल डिज़ाइन आहे न, हिन मुल्क जा बुनियाद लोॾे छॾींदी। अॻु में ई हिते एतिरा तज़ाद आहिनि जो जेकॾहिं पंजाब हिकिड़ो ऑलरेडी डोमिनेटेड आहे 60% पॉपुलेशन वारो सूबो, उहो जेकॾहिं अॻु में थींदो ॿियनि मुल्कनि खां, ॿियनि सूबनि खां, त डेफिनेटली उहो ॿियनि सूबनि खे त अञा वधीक तंग कंदो। त इहे अहिड़े क़िस्म जूं रिवायतूं मुंहिंजो ख़्यालु आहे त न थियणु खपनि ऐं अनाउनि जो शिकार ऐं ख्वाहिशुनि जो शिकार न थियणु खपे कंहिंखे। ऐं हिन मुल्क खे जेकॾहिं हलाइणो आहे त उनखे जेको आहे त उहो सभिनी जे इकाइनि सां ऐं फेडरेशन सम्झी हिनखे हलायो वञे। ऐं पंजाब जी बाला त अॼुकल्ह मीडिया ते बि तव्हां ॾिसो था त खोड़ सारा असांजा पंजाबी एंकर पर्सन दोस्त जर्नलिस्ट उहा ॻाल्हि रियलाइज़ कनि था त पंजाबी फ़ौज, पंजाबी ब्यूरोक्रेट्स, पंजाबी जेको आहे त सियासतदान हिन मुल्क में ॿियनि सूबनि जो इस्तेसाल कयो आहे। त इहा शुक्र आहे त हू वेही अॼु ऑनलाइन ऑन रिकॉर्ड चवनि था। कंहिं ज़माने में असां वटि जॾहिं सिंध में इहा ॻाल्हि थींदी त माण्हू जेलनि में वेंदा, कंहिंखे कोड़ा कंहिंखे फटका लॻंदा। त एतिरी ओपननेस डेफिनेटली हिकिड़ी थी आहे उन क़ुर्बानीनि जी, उन बहस खे अॻिते वधाइण जी, उन वफ़ाक़ खे मज़बूत करण जे हवाले सां, त अॼु इहे शयूं जेको आहे उहे एक्नॉलेज बि कनि था। त मुंहिंजो ख़्यालु आहे त सुठी रिवायत क़ाइमु करणु घुरिजे। ऐं खोड़ सारा जज आहिनि, तव्हां ॾिसो न, ऐं जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहिबु जॾहिं बलूचिस्तान हाई कोर्ट जो चीफ जस्टिस रहियो त कॾहिं हिकिड़े मामले में बि न हुन सिर्फ़ु हिकिड़ियूं गाइडलाइन ॾिनियूं रजिस्ट्रार खे, रजिस्ट्रार पंहिंजे हिसाब सां कमु कंदो हो। 4 सालनि में कॾहिं रजिस्ट्रार जे कम में मुदाख़लत न कई, न उनजी तजवीज़ कयल कंहिं ॻाल्हि खे हुन रद्द कयो या ओवर रूल कयो। त इहो एटीट्यूड जेको आहे पेशेंस हुजणु खपे, इहा बिल्कुलु ब्रेवरी आहे त तव्हां जेको आहे ॿियनि जी कंहिंजे इख़्तिलाफ़ खे राय खे अहमियत ॾियो ऐं तव्हां सोचो कानून मुताबिक़, न की कंहिं हिकिड़े फ़र्द जी ख़्वाहिश मुताबिक़। त इहे अहिड़ियूं मिसालूं मौजूदु आहिनि। पर बदकिस्मती इहा बि आहे असांजे मुल्क में त जॾहिं जनरल मुशर्रफ टेक ओवर कयो त जस्टिस इरशाद हसन ख़ान जेको आहे चीफ जस्टिस हो सुप्रीम कोर्ट जो, सॼो ॾींहुं रिमार्क्स अहिड़ा ॾींदो हो जो हेडलाइनूं लॻी वेंदियूं त अलाए छा थींदो, हे त बाबा मुशर्रफ खे जेको आहे त उहो कोई छॾींदो। आख़िर में जेको पिटीशन में प्रेयर बि कोन हुयो, उहो बि चयसि त तूं वञी आइन में तरमीम बि करे सघे थो, तोखे इहो अख़्तियार आहे ऐं मूंखे सिर्फ़ु जेको आहे रिटायरमेंट खां पोइ चीफ इलेक्शन कमिश्नर कजाए। त हीअ जेके उहिदनि ते वेठल माण्हू आहिनि, इहे पंहिंजे रिटायरमेंट जे पैकेज जे लाइ ॿिए अहिड़े क़िस्म जूं हरकतूं शयूं कंदा रहिया आहिनि। उहे तारीख़ आहे, रिकॉर्ड ते इहे शयूं मौजूदु आहिनि। सो बहरहाल अलाह सम्झ ॾींदनि। सही। ऐं अवां जीअं रजिस्ट्रार जो ज़िक्र कयो ऐं फ़ाइज़ ईसा साहिब जो, त हिते फ़ाइज़ ईसा साहिब जंहिं रजिस्ट्रार ते एतिराज़ वारिया अवां ॾिठो त उनखे हटाइणु कोन ॾिनो मौजूदा चीफ। न रुॻो एतिरो, पर राणा सनाउल्लाह रिकॉर्ड ते इहो चई चुको आहे जेके जूनियर जज मुक़ररु थिया उहे बाजवा साहिबु असांखे चयो हो त इहा बंदियाल साहिब जी ख़्वाहिश आहे, उनजे चवण ते असां इहे मुक़ररु कया। त हिते ईअं थिए थो त ख़्वाहिशनि मूजिबि जेके आहिनि से उहे जज रखाइजनि था सुप्रीम कोर्ट में सीनियर मोस्ट खे छॾे करे। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जो मिसाल आहे, रजिस्ट्रार खे कीअं डेपुटेशन ते आंदो वियो, जॾहिं उन ते मोस्ट सीनियर जज फ़ाइज़ ईसा साहिबु एतिराज़ था कनि त उनखे बि कोन थो हटायो वञे, इस्टेब्लिशमेंट डिवीज़न नोटिफिकेशन बि कढी छॾियो। एग्ज़ैक्टली इहा ई त ॻाल्हि चऊं था न त इहो जेको एग्ज़ीक्यूटिव जो अख़्तियार आहे, हिकिड़ो ऑफिसर आहे, उन तव्हांखे ॾिनो, उहो वापसि थी वियो, उन वापसि कयो, उनखे तव्हां वापसि नथा कयो। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो न, सुप्रीम कोर्ट त हेतिरी सेक्रेटरेट आहे न, इफ्तिखार चौधरी साहिब हिकिड़ी जजमेंट ॾिनी त एडवर्टाइज़मेंट खां सवाइ को बि सरकारी इदारो अपॉइंट नथो करे सघे, भर्ती नथा करे सघो मुलाज़िम। पर सुप्रीम कोर्ट जी हेतिरी सेक्रेटरेट में ख़ुदि पाण जेको आहे त उहे आर्बिट्ररी ऐं अकेले तौर ते फ़ैसिला कंदा रहिया, माण्हू भर्ती कंदा रहिया। हिकिड़ो जर्नलिस्ट हो, उन वञी इंफॉर्मेशन कमीशन में एप्लीकेशन ॾिनी त सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार मुलाज़िमनि जे बारे में मालूमात ॾियण खां इहो चई इनकार कयो त हे असांजो क़ौमी राज़ आहे। त जिते एटीट्यूड अहिड़ा हूंदा ऐं तव्हां पंहिंजी जेको आहे त एहतिसाब जे लाइ तयारु न आहियो ऐं ट्रांसपेरेंसी रखण जे लाइ तयारु न आहियो, मेरिट खे फॉलो करण जे लाइ तयारु न आहियो, उते तव्हां कहिड़े मुंहं सां हुकूमत खे जेका ही 22 करोड़ जी मुल्क पई हलाए उनखे तव्हां पाबंद कंदव त उहे वेही पाबंदियूं कनि। हिकिड़े पासे तव्हां जजमेंट था ॾियो त प्राइम मिनिस्टर जी का हैसियत कोन्हे, प्राइम मिनिस्टर मीन्स ए कैबिनेट। जॾहिं कैबिनेट फ़ैसिलो कंदी त उहो थींदो, प्राइम मिनिस्टर जे अकेले जी फ़ैसिले जी का वक़्त न आहे। त पोइ इहो साॻियो पैरामीटर, साॻियो उसूल सुप्रीम कोर्ट ते छो न लागू आहे? जेको आइन में लिखियलु आहे त सुप्रीम कोर्ट माना सुप्रीम कोर्ट जा समूरा जज, त उते जेको आहे त इहा शइ नथा लागू कनि।
त अहिड़े क़िस्म जूं शयूं जॾहिं ईंदियूं त उनखे माण्हू बि अंधा कोन्हनि के माण्हुनि में शऊर आहे टेक्नोलॉजी जेको आहे त हिकिड़ो वॾो ज़रियो बणी आहे इन शइ जो ऐं शयुनि खे ओपन पई करे त उन मां तव्हां जूं ज़ाती अनाऊं ख़्वाहिशूं ऐं फ़र्क़ु इहे सभु शयूं रंजिशूं इख़्तिलाफ़ उहे सभु आया आहिनि त उनखे आम माण्हू बि सम्झे थो त उन सां तव्हांजी इज़त केतिरी बीहंदी तव्हां माण्हुनि खे तोहीन अदालत जे कानून जी सज़ा ॾेई पंहिंजो एतिराम कराईंदव या पंहिंजी नेकनामी करे अॼु बि जस्टिस दोराब पटेल खे माण्हू छो यादि कंदा आहिनि छो माण्हू जेको आहे जस्टिस कार्निलियस खे यादि कंदा आहिनि छो जस्टिस राणा भगवान दास खे माण्हू एतिरो इज़त ऐं एतिराम ॾींदा आहिनि दोराब पटेल खे छो कंदा आहिनि चवण जो मक़सदु त इहे माण्हू ॾिसो ही उहिदा पंहिंजी जाइ ते मौजूदु हूंदा तव्हांजो किरदारु बाक़ी हूंदो तव्हांखे उहो यादि किरदार सां कयो वेंदो साकिब निसार जो जेको किरदारु हो उहो सभिनी जे साम्हूं आहे इफ़्तिखार चौधरी खे पंहिंजे किरदार जे किथे गुम थी आहे तारीख़ में त मक़सदु त इन माण्हुनि खे इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखणु खपे ऐं सोचणु घुरिजे त ही कोई बि हिन दुनिया में हमेशह जे लाइ न आहे उन्हनि जो किरदारु अलबत्ता ज़रूरु रहंदो जेको उन्हनि जे पंहिंजे कम सां यादि रखियो वेंदो सही अच्छा एजाज़ साहब आख़िर में हाँ जेकॾहिं तत वरी पाण इन ते अचूं त हीउ जेको हिन भेरे अवां जीअं चयो पिया जेको झेड़ो आहे पार्लियामेंट सरेंडर न कंदो सो सूरत हाल केॾांहुं पई वञे पोइ अदालती फ़ैसिलनि ते जेकॾहिं अमल नथो थिए पार्लियामेंट त चई चुको आहे इन बेंच जे फ़ैसिले खे ई क़बूल कोन था कयूं ठहराव मंज़ूर थी चुको तक़रीरूं थियनि पियूं वज़ीर आज़म अॼु चयो पोइ कीअं था ॾिसो वरी चवंदा त फ़ौज खां मदद बि तलब करे सघे थी अदलिया पंहिंजनि फ़ैसिलनि ते अमल करण लाइ तोड़े जो सजाद अली शाह जॾहिं तलब कयो त फ़ौज कोन आई हिन भेरे सूरत हाल पोइ केॾांहुं वेंदी नेठि अव्हांखे लॻे थो कोर्ट खे ई पुठिते अचिणो पवंदो कोर्ट न चऊं बल्कि जेके बंदियाल साहब या उनजा हमख़्याल जज आहिनि ॾिसो लॻे त सिचुएशन उन पासे थी ऐं हाणे त राय आमा बि जुड़ंदो थो वञे उन तरफ़ हाणे तव्हां ॾिसो न अॼु कहिड़ी बेंच ठाही अथऊं हुन में चीफ जस्टिस सां गॾु जेको आहे जस्टिस अतर मिनल आहे जेको आहे त उन्हनि जो बेंच कल्ह ठाहे नोटिफाई कराए माण्हुनि खे ॾेखारे त हा मां पंहिंजा जेको आहे आज़ादु मस्जिद जे गॾु बीहारियां थो सुबुह जो चमक बुखार मां बेंच नथो ठाहियां भई अहिड़े क़िस्म जी शयूं कंदो त भला माण्हू चरिया त कोन्हनि हर को सम्झे थो इन्हनि शयुनि सां त बाक़ी सॉरी तव्हांजो हिन भेरे फाते त न चऊं लफ़्ज़ छा बिल्कुलु इन पासे माहौल जुड़े पियो ऐं डेफिनेटली जीअं सजाद अली शाह जे दौर में थियो उहा हिकिड़ी प्रेसिडेंस अदालत में मौजूदु आहे अदालत जे तरफ़ां उहा एक्सेप्ट बि थियल आहे त मक़सदु त उनखे जेको जस्टिस सईद ज़मा सिद्दीक़ी तव्हांखे यादि हूंदो त रफ़ीक तारड़ जहिड़े तरीक़े सां वञी बेगियूं भरे वियो ऐं पोइ सजाद अली शाह खे पंहिंजे साथी जजनि कढियो त मूंखे लॻे थो त अहिड़ी क़िस्म जी का सिचुएशन पैदा थी सघे थी छो त जहिड़े तरीक़े सां ॾिसो तव्हां जस्टिस मज़ाहिर नक़वी यार हिकिड़ो रूपोश आहे मोहम्मद ख़ान भट्टी परवेज़ इलाही जो माण्हू केसनि में रूपोश आहे उहो सुप्रीम कोर्ट जे जज में घर में रहियो पियो आहे उनखे उहो लिकायूं वेठो आहे त मक़सदु ही कहिड़ो मुल्क आहे कहिड़ी अदलिया आहे कहिड़ा उसूल आहिनि कहिड़ा अखलाक ऐं उनखे शामिल करे चवंदा ख़ामोश पैगाम ॾिनो आहे उन माण्हू जी हेलो जी उन जज साहब के लिए वरी जेके रिमार्क्स आया नकवी साहब के लिए तो इसको हमने बेंच में शामिल करके खामोश पैगाम दिया है बिल्कुल त ॻाल्हि इहा आहे त हाणे जॾहिं इहे एटीट्यूड आहिनि इहे आइन कानून में त हिन जी का गुंजाइश कोन्हे का जॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जा गैर कानूनी ऐं गैर आइनी हथकंडा इस्तेमालु थींदा त पोइ उन्हनि खे वरी हैंडल बि उन्हनि तरीक़नि सां करिणो पवंदो कानून में जंहिंजी गुंजाइश न हुजे त अल्टीमेटली पोइ शयूं पाकिस्तान में उनजी मिसाल बि मौजूदु आहिनि त मां सम्झां थो त इहा बदकिस्मती हूंदी त वरी जेकॾहिं इहो अहिड़े क़िस्म जी का सूरत हाल पैदा थिए इन खां पहिरीं बहितर आहे त सभिनी खे पंहिंजे हिसाब सां शयुनि खे माहौल मुताबिक़ डील करणु घुरिजे न त अल्टीमेटली थींदो इहो ई वञी जहिड़े तरीक़े सां सजाद अली शाह खे साथी जजनि कढियो अञा ताईं त एस्टेब्लिशमेंट बज़ाहिर न्यूट्रल आहे सॉरी ऐं जॾहिं हुननि पंहिंजी का लाइन वरिती या कंहिंखे सलाह ॾिनी त ऑटोमेटिकली चीफ जस्टिस साहिबु अकेलो थी वेंदो ऐं ॿिया पंहिंजी नौकिरी छो विञाईंदा जीअं जस्टिस हुन पुटे साहिब खे फाही ॾियण वारे नसीम हसन छा चयो न बाद में बाबा नौकिरी विञाइण जेको आहे त उहो दिलि गुर्दे जो कमु आहे असां कीअं कयूं इहो ई माइंड सेट आहे न त ज़ाहिर आहे जॾहिं किथां उन्हनि खे इशारो थियो त डेफिनेटली इहा जेको अक्सरियत आहे उहा अक़लियत में बदिलजी सघे थी ऐं शयूं वरी पंहिंजे तरीक़े सां हलणु शुरू थींदियूं जंहिंजी कानून में शायदि गुंजाइश न हुजे पर
बज़ाहिर जेकॾहिं गैर कानूनी शयूं बि थींदियूं त माहौल मां जेतिरी घप थी अचे जहिड़े माहौल जी त उन में शायदि उहा जस्टिफाइड बि लॻे। सही, ठीकु आहे एजाज़ महर साहब, तमामु घणी महिरबानी अवां असांखे वक़्तु ॾिनो। ऐं बिल्कुलु अवां सही पिया फरमायो, समूरा जेके बि क़दम आहिनि उहे आइन ऐं कानून मौजूदु खणणु खपनि। का बि धुर हुजे जेकॾहिं असीं सुप्रीम कोर्ट जो जेकॾहिं के अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला अचनि थिया, पार्लियामेंट जी सुपरमेसी खे तस्लीम नथो कयो वञे, या पार्लियामेंट जो कमु आहे कानून साज़ी करणु उनखे उनखां रोकियो थो वञे, त जेकॾहिं असीं उन ते ॻाल्हायूं था त सुभाणे जेकॾहिं पार्लियामेंट बि अहिड़ो को गैर आइनी क़दम खणे थी त उनजी बि असां सभिनी खे सपोर्ट न करणु खपे। समूरा मामला आइन ऐं कानून मौजूदु थियणु खपनि ऐं पाकिस्तान में रिटर्न में हिकिड़ो कानून जेको आहे आइन मौजूदु आहे 73 जो, उन मूजिबि जेके मामला आहिनि उन ते हलनि त शायदि घणा मसइला जेके आहिनि असीं बार बार चवंदा आहियूं हल थी सघंदा। बहरहाल सुभाणे जे ॾींहं जो आहे सभिनी खे इंतज़ारु, ॾिसूं था त सुभाणे जॾहिं हेयरिंग थिए थी त कहिड़े क़िस्म जो जेको आहे डायरेक्शन अचे थी, को फ़ैसिलो अचे थो, के रिमार्क्स अचनि था, उहो ॾिसण वटां हूंदो। अॼु जेको पार्लियामेंट खे ॿुधाइणो हो उन्हनि त वाज़े तौर ते ॿुधाए छॾियो आहे। वज़ीर आज़म खे जेको ॿुधाइणो हो उन्हनि ॿुधाए छॾियो आहे त 3 रुकनी बेंच जो फ़ैसिलो बि उन्हनि खे क़बूलु कोन्हे ऐं इलेक्शन जेका आहे 13 अगस्त ते जेको आहे असेंबली जी मुदत पूरी थिए पई, उनखां पहिरियां असेंबलियुनि खे टोड़णु उन्हनि चूंडियल असेंबलियुनि सां ज़्यादती हूंदी, ख़ासि तौर ते क़ौमी असेंबली, सिंध असेंबली ऐं बलूचिस्तान असेंबली। बाक़ी 2 असेंबलियूं ख़ान साहब पंहिंजी अना तहत या मौजूदा हुकूमत खे प्रेशर में आणण लाइ टोड़ियूं आहिनि। बाक़ी 3 असेंबलियुनि खे छो सज़ा ॾिनी वञे जॾहिं त उन्हनि जी आइनी मुदत 13 अगस्त 2023 ताईं मुकमल थियणी आहे, जंहिंखां पोइ वज़ीर आज़म साहब अॼु वाज़े इहो चयो आहे त अक्टूबर या वरी नवंबर 2023 ताईं इलेक्शन पॉसिबल आहे, उनखां पहिरियां इलेक्शन नथी थी सघे। इहो बि हिकिड़ो आइनी क़दम आहे, सभिनी खे उनजी बि सपोर्ट करणु खपे। जीअं असां पहिरियों बि प्रोग्रामनि में डिस्कस कंदा रहिया आहियूं त वक़्त खां अॻु जेकॾहिं ख़ान साहब जी ख़्वाहिश आहे या कुझु ॿियनि धुरियुनि जी त वक़्त खां अॻु असेंबलियुनि खे टोड़णु, जेकी मौजूदा इहे 3 असेंबलियूं आहिनि उन्हनि सां ऐं उन्हनि में वेठल जेके माण्हू आहिनि जिन लखें वोट खणी जेके माण्हू हिते पहुता आहिनि उन्हनि जे मैंडेट जी बि जेका आहे उहा तौहीन हूंदी, इहो बि बिल्कुलु न थियणु खपे। बहरहाल हयाती रीत सुभाणे वरी पाण गॾिबासीं ऐं डिस्कस कंदासीं जेका सुभाणे सूरत हाल जुड़ी। अॼु जे प्रोग्राम मां फ़िलहालु एतिरो ई, साईं ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।